थरकोल ब्लॉक 12 ते कम करण जी दावा कंदड़ पाकिस्तान एनर्जी एंड रिसोर्स कंपनी जी मिठी वारी ऑफिस गुज़िरियल 2-3 सालनि खां लाॻीतो बंदि पियल आहे ऐं कंपनी जा डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर जमील खान तनोली पठान ऐं हैनज़ला खान तनोली पठान बि एतिरे ई अरसे खां गुम आहिनि, जंहिं सबबि हिते सॼो निज़ाम धरम भरम बणियल आहे। झाड़ू पोचे वारा भंगी ऐं चपरासी वग़ैरह बि सभु पगारनि लाइ परेशान आहिनि। वेचारनि जी को बि ॿुधण वारो कोन्हे। इन सिलसिले में मज़कूरा कंपनी में काफ़ी वक़्त ताईं कमु कंदड़ ऐं कंपनी जे मुबैना फ्रॉडनि ऐं ज़ुल्मनि जे सतायल तख़्तदान उर्फ़ रमेश चारण जो चवणु आहे त पर्क कंपनी बिल्कुलु हिकिड़ी फ्रॉडी कंपनी आहे। इन कंपनीअ जे दावेदार मालिकनि डायरेक्टर जमील खान पठान ऐं असिस्टेंट डायरेक्टर हिंज़ला खान पठान मूं समेत हिते जे माण्हुनि सां अनेक फ्रॉड कया आहिनि। मुंहिंजी गाॾी जे माहवार किराया ऐं मसवाड़ समेत मुंहिंजनि पघारनि वग़ैरह जा टोटल 4,70,000 रुपया हड़प करे वेठा आहिनि। मुंहिंजी गाॾी जा कागज़ वग़ैरह बि अॼु बि इन्हनि वटि मौजूदु आहिनि, पर अॼु 2-3 साल गुज़रण बावजूदि इहे मुंहिंजो हिसाब किताब करण लाइ तयारु न आहिनि, रुगो ठलनि आसरनि ऐं कूड़नि ॾटनि ते हलाए रहिया आहिनि। रमेश चारण मूजिबि मिठी जी जंहिं जाइ में पर्क वारनि जी जेका ऑफिस क़ाइमु थियल आहे, इन जॻह जे मालिक खे बि अॼु ॾींहं ताईं किरायो वग़ैरह कुझु बि न मिलियो आहे। इन खां अलावा ॿियनि दुकाननि वग़ैरह जे बिलनि समेत भंगियुनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि जे पघारनि जूं पिणु लखे रुपयनि जूं बकायाऊं इन्हनि ॾांहुं रहियल आहिनि। कंपनी वारा कंहिं सां बि राब्तो करण लाइ तयारु न आहिनि ऐं न ई वरी जेको राब्तो करे थो उन सां सही नमूने ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। रमेश चारण मूजिबि इन जमील खान पठान ऐं हिंज़ला खान पठान ख़िलाफ़ माज़ी में माण्हुनि सां मुबैना फ्रॉड करण जा केस पिणु दाख़िल थियल आहिनि ऐं ही तमामु वॾा फ्रॉडी क़िस्म जा माण्हू आहिनि। थर में कोयले जे ॿियनि ब्लॉकनि में कमु करण दौरान मुबैना फ्रॉड करण ते हिननि खे हुतां कढियो वियो हो ऐं हाणे ही पर्क कंपनी जी महरफ़त बि माण्हुनि सां वॾा फ्रॉड करे रहिया आहिनि। तंहिं करे मुंहिंजी आला इख़्तियारी वारनि खे अपील आहे त मज़कूरा फ्रॉडी क़िस्म जे माण्हुनि खे हिकदमि कानूनी गिरफ़्त में आणे मूं समेत सभिनी थरवासियुनि सां इंसाफ़ कयो वञे। थरकोल ब्लॉक नंबर 12 जेको बिल्कुलु आहे ब्लॉक 12 थरपारकर में, उन ते हिकिड़ी कंपनी आई हुई पर्क PERC, जंहिंजो डायरेक्टर हो जमील खान तनोली। उनजो जमील खान तनोली ही केरु आहे? पठान आहे। असल एबटाबाद जो आहे, हाणे कराची में रहे थो। ऐं इन जो पुटु आहे हंज़ला खान। हंज़ला खान आहे असिस्टेंट डायरेक्टर ऑपरेशन। डायरेक्टर पी ऐं असिस्टेंट डायरेक्टर वारी पुटु? जी आओ। अच्छा। हिननि जी ऑफिस हिते मिठी शहर में आहे, दीवान स्टोर जे पोएं पासे गली में दीवान आहे, उन जी जाइ आहे। उहा बि बंदि पई आहे, उनखे बि अञा ताईं पैसा कोन मिलिया आहिनि, 3 साल थी विया आहिनि, किरायो बि कोन था ॾियनि। जी आओ। पर एतिरे क़दुरु वीचारा जेके गटर सफ़ा करण झाड़ू पोचे वारा उन्हनि खे बि पघारूं हिननि कोन ॾिनियूं। में पूरे पाकिस्तान में हिननि फ्रॉड कयो आहे। हीअ कॾहिं कराची आहिनि, कॾहिं ग्वादर आहिनि, कॾहिं इस्लामाबाद आहिनि, कॾहिं पिंडी आहिनि, कॾहिं एबटाबाद आहिनि, माना हिननि जो किथे बि ठिकाणो कोन्हे। गाॾी त तव्हांखे वापसि मिली, पर कागज़ वग़ैरह जीअं चओ जी कागज़ जेको आहे मुंहिंजा अञा ताईं रनिंग पेपर उन्हनि वटि आहिनि, रुॻो आसरा ॾियनि पिया। उन्हनि जी वॉइस रिकॉर्ड पई आहे, हर शइ पई आहे। FIA खे बि असीं रिक्वेस्ट करूं था, DG FIA खे, नेब जे DG खे बि रिक्वेस्ट करूं था त हिन मामले जी इंक्वायरी कराई वञे। आऊं कोर कमांडर सिंध के, DG रेंजर सिंध के, चीफ ऑफ आर्मी स्टाफ के, DG ISI के, DG मिलिट्री इंटेलिजेंस के, DG CPA अथॉरिटी के अपील कंदुसि त हिन फ्रॉडी माण्हू खां मुंहिंजो हिसाब किताब वठी ॾे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे।